बावड़ो कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। ॿ अहमद शहर जानू शहर खे ज़ख़्मी करण जी पुलिस दावा। बावड़ो भरपासे राउंती जे कचे वारे इलाइक़े में मगवियुनि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी घोटकी समीउल्लाह सुमरो ऐं डीएसपी बावड़ो अब्दुल कादिर सुमरो जी अॻुवाणी में 10 एपीसी ऐं चेंज बख़्तरबंद गाॾियूं ऐं 15 थाननि जी वॾी पुलिस डफ़री जी मदद सां शहर गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पुलिस पारां शहर गैंग जी ॾोहारियुनि मथां ड्रोन हमलो कयो वियो आहे। ड्रोन हमलो में 3 ॾोहारियुनि अहमद शहर ऐं जानू शहर खे ज़ख़्मी करण जी पुलिस दावा। ॿिन्ही ॾोहारियुनि जी ज़ख़्मी थियण जी डीएसपी बावड़ो अब्दुल कादिर सुमरो तस्दीक कई आहे।